तव्हां सभिनी जी गुज़ारिश है, सब नौजवान वेठा आहिनि त पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजी पंहिंजी ज़िंदगी में नमाज़ क़याम करियो, इस्लाम क़याम करियो। ऐं इहो आउं हींअर वियसि नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में, उते बि इहो मौलाना हफ़ीज़ जालंधरी साहिबु आयल हुआ, हनीफ़ जालंधरी साहिबु जेको दीनी मदारिस जा जेको विफ़ाक़ी जा जनरल सेक्रेटरी आहिनि, उते बि इहा ॻाल्हि थी त असांजो मुल्क इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, पर असांजे इदारनि में जेको ख़ासि तौर पे कैमरे जी स्कूल निज़ाम सिस्टम है, उते इस्लामी तालीमात जो नालो ही कोन्हे। ऐं उनजो फुक़दान इहो आहे त अॼु माशरे में माइटनि जो एतिराम, उस्तादनि जो एतिराम, उस्ताद उहो शइ आहे जेको को लफ़्ज़ सिखाए त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां जेको हिकिड़ो लफ़्ज़ सिखाए तव्हांखे उनजी इज़त एतिराम ई करिणो आहे जीअं पंहिंजे माउ पीउ जो करिणो आहे। पर अॼु असां वटि उस्ताद जो एतिराम कोन रहियो आहे। इन करे पंहिंजी ज़िंदगी में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत मुबारक खे आणियो, नमाज़ खे आणियो, दीन क़याम करियो। दीन नमाज़ इलाही बुराइयुनि खे रोकींदी आहे। ऐं पंहिंजे माइटनि जी इज़त एतिराम करियो। इंशा अल्लाह ताला इहो कॉलेज कंप्लीट थींदो ऐं इहो इंशा अल्लाह ताला मुंहिंजो कमिटमेंट आहे त इहो पूरो कराईंदासीं ऐं इनखे हलाईंदासीं। ऐं जंहिं नमूने सां हिते प्रिंसिपल साहिबु कमु करे रहियो आहे ऐं उनजी टीम उन्हनि खे जस हुजे। ऐं सेकेंड इहो केमिस्ट्री टीचर लाइ फर्स्ट टाइम उन्हनि मूंखे चयो आहे, मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी इंशा अल्लाह ताला इन में एफर्ट्स वठां, पर हिननि खे बि एफर्ट्स वठणा पवंदा की छो को एग्री हूंदो आहे अचण लाइ, को न हूंदो आहे, कंहिंखे राज़ी कनि ऐं ऑर्डर करणु मुंहिंजो कमु आहे। इंशा अल्लाह ताला गॾिजी सॼी पंहिंजे इलाइक़े जो कॉलेज आहे ऐं तव्हां सभिनी महिनत सां इनखे कामयाबु कंदासीं।